हाँ, अस्सलाम वालेकुम साईं। ही जेकी बरसात मुतासिरीन आहिनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां एहतजाज भी कनि था ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे बेसरो सामानी जे आलम में बीठा आहिनि, उन्हनि जी का सरकारी हवाले सां इमदाद थींदी या कोन थींदी? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, ॻाल्हि इहा आहे त आफ़त एॾी आई आहे जो नंढे खां नंढो वॾे खां वॾो माण्हू परेशान आहे। तव्हां बि लोकल आहियो, तव्हां बि ॾिसो था हर ॻोठ में को ॻोठ बचियलु कोन्हे। ऐं सरकारी इमदाद जो हिकिड़ो प्रोसीजर इहो थियो आहे त पंहिंजो हर यूनियन काउंसिल में फस्ट एड इहा ॾिनी अथऊं त 500 बैग ॾियो जल्दी जल्दी, जेको असांजे डिप्टी कमिश्नर साहिबु शुरू करे छॾियो आहे। पहिरियों त इहो हुयो त पाणी कढो, पाणी कढण जे लाइ तव्हां ॾिठो त काफ़ी पाणी असां वटि हो। अलाह साईं पनाह ॾे, तव्हां दादूअ ॾे हलो, तव्हां शहदाद कोट हलो त तबाही थी वई आहे। अञा ताईं माना वीचारा माण्हू परेशान आहिनि। असां वटि उहा परेशानी ख़तमु थी आहे। हाणे डिस्ट्रीब्यूट थिए थो सामान, उहो हर यूनियन काउंसिल खे ॾिनो अथऊं त तव्हां 500 बैग, उन खां सवाइ जेको ॿियो पंहिंजे मदद पाण जेको असां कयूं था या जेको इहो हर यूनियन काउंसिल ते जेको 500 बैग्स आहिनि, इहो जेको आहे पूरे डिस्ट्रिक्ट जे हवाले सां हिकिड़ी पॉलिसी जुड़ी आहे, उन बैग्स में छा आहे? उन बैग्स में मां खोले न ॾिठी आहे, बाक़ी असां उन कमेटी थ्रू था विरायूं। अच्छा, उहे बैग्स डिस्ट्रीब्यूट थी वियूं आहिनि या थियणियूं? न, उहे यूनियन काउंसिल वाइज़ हलनि थियूं। गड़ियासीन में बि 17 यूनियन काउंसिलुनि मुंहिंजे ख़्याल में 7-8 में थियो आहे। रोज़ानी 2 यूनियन काउंसिलूं थियनि थियूं। बाक़ी जेको असां पाण जेको मां जेकॾहिं सपोज़ कयो साईं, जेको इहो मैकेनिज़म तयारु थियल आहे त हर यूनियन काउंसिल खे जेके बैग्स ॾियणियूं आहिनि, त जेकॾहिं रोज़ 2 यूनियन काउंसिलनि खे मिलंदियूं त हिते 57 यूनियन काउंसिलियूं आहिनि, त इहो त महीनो लॻी वेंदो। न, 2 यूनियन काउंसिलनि खे माना तालके में डेली, तालके में, बाक़ी कंहिं तालकनि में जेको आहे सो पंहिंजो 3 था ॾियनि, कंहिं में 2 रोज़ था ॾियनि। जीअं असांजो वॾो तालको आहे त असांखे उहो 5 ॼणो खपनि, पर असांखे सर अर्ज़ु इहो आहे त जेको आहे सपोज़ कयो जेकॾहिं हिकिड़ी 500 बैग्स आहिनि या 250 बैग्स आहिनि, पर यूनियन काउंसिल घणियूं बैग्स चओ था? पर यूनियन काउंसिल में 500 बैग। 500 बैग। हाणे 500 बैग्स में जेकॾहिं असां डेली 2 यूनियन काउंसिलूं छॾायूं था, हिन में छा अमलो शार्ट आहे या प्लस में विराइण में दिक़त थी अचे त एट ए टाइम या बैग्स एतिरियूं न आहिनि जो एट ए टाइम सभिनी यूनियन काउंसिलनि खे ॾेई सघजनि? सखर तव्हां सखर यूटिलिटी स्टोरनि ते एतिरो सामान कोन्हे जो पूरे उन में मुल्क असांजे मिसाल डिवीज़न में डिस्ट्रीब्यूट करे सघनि। उहो एतिरो ई सामान कढनि था जेको डेली मिले थो। हाणे जीअं कुझु पंहिंजो टेंट्स हुया या तालपत्रियूं जंहिंखे असां चऊं था, उहे DC साहिबु ऑर्डर ॾिनो त वरी कोटिया खां पुल भॼी पई आहे। हाणे उहे अॼु 10 ॾींहं थियो आहे, उहे ट्रकूं उते बीठियूं आहिनि ऐं उहो जेको आहे सामान उते रोकियो पियो आहे। त हाणे कुझु वरी ॿिए पासे खां घुरायो अथऊं, हाणे टेंट बि शुरू कया। असां वटि जेका डिमांड आहे उहा तालपत्री। सर अर्ज़ु माना हिकिड़ो इहो असां तव्हांखे ज़रूरु कंदासीं त अवां बेहसियत पीपल्स पार्टी डिस्ट्रिक्ट शिकारपुर जे जनरल सेक्रेटरी रिप्रेज़ेंटेटिव आहियो, त अवां जे अख़्तियार में छा आहे, अवां छा पिया कयो? मुंहिंजे अख़्तियार में इहो आहे त जेको मूंखे अलाह ॾिनो आहे मां उहो पंहिंजे तरफ़ां ॾियां थो ऐं मां उते वञी। उहो त ज़ाती हवाले सां नी, पार्टी जे हवाले सां, क्योंकि अवां जी पार्टी गवर्नमेंट में आहे न, अवां गवर्नमेंट खे बि रिप्रेज़ेंट कयो था, त अवां जे माना जेको हथ में छा आहे ऐं गवर्नमेंट अवां खे माना छा जेको आहे ऑन बोर्ड करे थी वई? ॾिसो न साईं, असांखे गवर्नमेंट त न, असां कमेटी थ्रू पाण ॾियारियूं था न उन्हनि खे। ऐं असां इहो करे सघूं था त किथे नथो पहुचे त उहो असां DC खे, डिप्टी कमिश्नर खे, हाणे बि मां असांजो SDM साहिबु घुरायो लखीअ जो, त उतो वञी माण्हुनि दाहूं कयूं। कुझु माण्हू लखीअ वञनि पिया त मां चयो भाई इहे छो था दाह कनि, इन्हनि खे छो नथो मिले। असां इहो करे सघूं, निशानदगी करे सघूं था। निशानदही त सर माना जेको आम माण्हू बि, सोशल वर्कर बि कनि था, आम ॿिया माण्हू बि जेके नोटेबल माण्हू आहिनि उहे बि कनि था न। अवां त हिकिड़ी जेका गवर्नमेंट जी सिटिंग पार्टी आहे उन जा डिस्ट्रिक्ट जेको आहे तो जनरल सेक्रेटरी आहियो, त अवां बि सिर्फ़ु माना जीअं लुक आफ्टर जेकॾहिं कंदा उहो नोटिफाई कंदो सिर्फ़ु, त उनजो त कोई फ़ाइदो न आहे। न त ॿियो छा कयां, तव्हां जेको ॾसियो। हा, त उहो तव्हां माना क्लियर कयो नी त तव्हां जे हथ में कुझु कोन्हे। तव्हां सम्झो ई नथा, आहे छो न आहे। असां त ॾियूं था न भाउ, पंहिंजे जेको असां माण्हुनि ताईं पहुचायूं था, त उहो बि त मां एज़ ए डिस्ट्रिक्ट जनरल सेक्रेटरी आहियां ऐं उन जे लाइ कमु थो कयां न। 500 बैग आख़िरी त न आहे न, पहिरीं फस्ट एड आहे, वरी इहो थींदो, वरी शामियाना थींदा, टेंट थींदियूं। उन खां सवाइ NGOs खे असां हाणे काफ़ी दावतूं ॾिनियूं अचनि था। वरी गवर्नमेंट ॿियो शेड्यूल हलाए थी, पर पहिरियों त पहुचाए त छॾियूं, पहुचाइनि त सही न। असां इन जे करे पंहिंजा परे इन खां इन करे रहिया आहियूं त ॾिसो न, नओं चेयरमैन चूंडिजी आयो आहे, डिस्ट्रिक्ट जो मेंबर, उन में तपेदार, UC सेक्रेटरी, हिकिड़ो सुठो नोटेबल्स माण्हू रखियो आहे, 5 माण्हुनि जी कमेटी आहे। उहे ॾींदा, पोइ वरी उन यूनियन काउंसिल में दान साईं बाक़ी हेतिरा घर बचा, वरी डिप्टी कमिश्नर सां ॻाल्हायूं था, साईं हेतिरा बचा, वरी उन्हनि खे ॾियूं था। हाणे जे कचेरी बोर्ड आहे त उन्हनि खे सिर्फ़ु टेंट जी ज़रूरत आहे ऐं मच्छरदानीअ जी। ओॾे मच्छरदानी टेंट। सर जेको सपोज़ कयो जेकॾहिं 500 बैग्स आहिनि हिकिड़ी यूनियन काउंसिल जी जेका आबादी आहे तक़रीबन मुंहिंजे ख़्याल 50,000 जे लॻभॻि त हूंदी,
जेकॾहिं 50,000 ई हिते जेकॾहिं 50,000 जी आबादी आहे त उते 40,000 माण्हू त मुतासिर हूंदो ई हूंदो। जेकॾहिं 40,000 माण्हू मुतासिर आहे त हिते तव्हां 500 बैग्स कीअं माना जेको आहे अरेंज कंदो? आहे न सभु 50,000 ई माण्हू ईअं न आहे त को उहो वीचारा सफ़ा हुअनि। कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जंहिं वटि पंहिंजी वसियत आहे, जेके जिन वीचारनि खे वसियत ई कोन्हे हे त कोशिशि करे उन्हनि वटि, वरी इहो न आहे त ज़रूरी आहे त इहो हिते ब्रेक अची वई, इहो पूरो थींदो वरी वरी ॿीहर ईंदो सरकार खां, उहो ॾींदा वेंदासीं उहो इंशाल्लाह। ई अर्ज़ु पिया कयूं त उहो तव्हां 500 माण्हुनि जी चूंड जो तरीक़ेकार छा? उहो असांजे चूंड जो तरीक़ेकार आहे ई कोन, वार्ड वाइज़ असां उन्हनि मेंबरनि खे इन्वॉल्व कयो आहे। 4 वार्ड हूंदा आहिनि यूनियन काउंसिल में, बाबा उहे माण्हू ॾिसो जंहिंखे सफ़ा वसियत ई कोन्हे, वीचारा खाई पी नथा सघनि, उहे अची रिपोर्ट कनि था। 5 ई माण्हू कमेटी वारा उहे वञी उन्हनि खे ॾियनि था। वरी जेको असां डोनेट कयूं था, जेको बि अलाह साईं हर कंहिंखे ॾिनो आहे, खोड़ माण्हू कनि था, वरी उहो असां उन्हनि खे ॾियूं था, वरी उहो बि कुझु पहुचाइनि था। हे जीअं ई पूरो थींदो जंहिं यूनियन काउंसिल में, त वरी ॿिया बैग्स ईंदा सरकार जे तरफ़ां। अच्छा, माण्हू जेके आहिनि अव्हां जे असां जेके हिन इलाइक़े जा माण्हू आहिनि उहे डायरेक्ट माना तव्हां सां राब्ते करण जी कोशिशि न कनि, उहे माना यूनियन काउंसिल सां ई राब्ते में अचनि? यूनियन काउंसिल सां राब्ते में अचनि, असां सां बि सदाईं अचनि, असां उन्हनि जे अॻियूं जवाबदेह आहियूं। असांखे जी मतिलबु मिलंदी त असां वरी उनखे टाइट कंदासीं, DCA सां मिलंदासीं, कमिश्नर खे चवंदासीं, असां ऑन था कयूं न, असांजी सिंध गवर्नमेंट आहे, असां माण्हुनि जा नुमाइंदा आहियूं, त उहो असांखे भली दांह ॾियनि, मुंहिंजे बंगले ते अची विया आहिनि, एहतिजाज कनि, उन्हनि जो हक़ु आहे। जंहिंखे नथो मिले मां उन्हनि सां गॾु आहियां, भली एहतिजाज कनि, मूंखे बुरो न लॻंदो आहे। भली मूंखे उहो माण्हुनि ॾिसो न, माण्हुनि खे जॾहिं का शइ न पहुचंदी त एहतिजाज कंदा त ज़रूरु असां उन्हनि वटि वेंदासीं, असां उन्हनि खे सम्झाईंदासीं, कोशिशि कंदासीं सभिनी खे ॾियारियूं। त सर माना चूंकि अव्हां जेको आहे गवर्नमेंट जे पार्टी सां बिलोंग कयो था, त इन करे ज़रूरु असां खां अव्हां खां इहो पुछंदासीं त माण्हू जेके तव्हां ॾे अचनि था या मुख़्तलिफ़ क़िस्म जा सवाल रेज़ कंदा, जॾहिं का शइ आहे ई न, त बजाए हिन जो रोज़ु रोज़ु उन्हनि खे आसरनि ॾियण जे उन्हनि खे क्लियर कजे न त का शइ आहे ई न त तव्हांखे छा ॾियूं? मां वटि कोई बि वापसि न मोटियो आहे, जंहिं दान ॾिनी आहे उनखे मिलियो आहे। अच्छा सर, हीअ जेको आहे महिरबानी करे अव्हां इहो ॿुधायो, तव्हांखे जेका DCA वटि मीटिंग थी हुई, अव्हां बि उते माना उन मीटिंग में हो, उते छा तय थियो? उते इहो ई तय थियो त बाबा शफ़ाफ़ नमूने सां विरायो, उन में सभई असांजा हुया, शफ़ाफ़ नमूने सां विरायो, उअं ई असां कोशिशि कईसीं कमेटी थ्रू। छा विरायो माना छा आहे जेको? जेका शइ अचे, टेंट अचे या माना अचे, अञा आयो कुझु कोन्हे? राशन आयो आहे, टेंट हाणे असांजा कोटिया खां जेके आहिनि पंहिंजो कुझु पहुता आहिनि, जेके शुरू थी विया आहिनि, अॼु विराइजनि था माण्हुनि ताईं, जंहिंजा घर किरिया आहिनि, कोशिशि कनि था उनखे SDM ॾींदा। अॼु SDM जेके आहिनि पंहिंजो मीटिंग थी आहे, मां लखी वारे खे ऑन कयां थो, उनखे आणायुमि त बाबा जंहिंजा घर किरिया आहिनि पाण ॾिसी वञो, उन्हनि खे ॾेई आहे। इहो फॉर्म जेके माना फिल थियनि था, इन्हनि जो छा प्रोसेस आहे, इन्हनि जी छा हक़ीक़त आहे, इन जो छा मतिलबु? फॉर्म जो इहो आहे त डायरेक्ट माण्हू उहे फ़ोन नंबर ॾींदा, उन में विच में जेके अॻे एजेंट हूंदा या 100 रुपये फार्म ते वठंदा या जेके हरकतां कंदा, उहो डायरेक्ट फॉर्म भरींदा, उनजी फ़ोटो कापी पाण वटि रखनि, उहो फ़ोन नंबर ॾियनि, फ़ोन नंबर ते उन्हनि जा पैसा ईंदा। ठीकु आहे सर, वॾी महिरबानी। बस इहो ई असां अव्हां खां वरी बि जेको आहे वेरीफाई कंदासीं त हिन वक़्तु जेको गवर्नमेंट खे ॾियण जे लाइ आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु राशन बैग्स ई आहिनि, बाक़ी कुझु कोन्हे? राशन बैग आहे, हाणे टेंट बि आया आहिनि, मच्छरदानियूं बि आयूं आहिनि, हा, जेके उहे बि ॾींदा, ऐं राशन इहो पूरो करे वरी ॿियो बि ॾींदा। टेंट ऐं मच्छरदानियूं जेके आहिनि उहे तालके वाइज़ ते डिवाइड करण जो छा? उहो ईअं ई आहे त जिते जिते घर किरिया आहिनि, ॻोठ किरी पिया आहिनि, उन्हनि माण्हुनि ताईं पहुचायो। हाणे जीअं यूनियन काउंसिल ते 500 बैग्स आहिनि, इन जेके इहे टेंट आहिनि, इन्हनि जी बि का फिगर आहे त तालके लेवल उन्हनि ते? जी फिगर न आहे, उहे उन्हनि जी फिगर न आहे, उन्हनि जी जिते जिते ॻोठ किरी पिया आहिनि, मच्छर आहे, बिजली न आहे, उन्हनि खे अहलियत ॾियो। आख़िर में माण्हुनि खे तव्हां पंहिंजे तक वासियुनि खे या पंहिंजे ज़िले जे माण्हुनि खे छा पैगाम ॾींदव? साईं, पैगाम इहो ॾींदासीं त असांजा सभु दोस्त सम्झनि था, हर शइ ॾिसनि था, असां जवाबदेह आहियूं, असां हुकूमत सां गॾु आहियूं, असां उन्हनि सां गॾु आहियूं। असांखे कॾहिं बि बुरो न लॻंदो आहे त की बंगले ते अचनि, दाह ॾियनि, ऐं उहे एहतिजाज कनि। एहतिजाज उन्हनि जो हक़ु आहे, एहतिजाज असां जॾहिं उहो हक़ ते ईंदा असां उन्हनि सां गॾु बीहंदासीं। असांखे अवाम खां वधीक ऑफिसर या उहो न आहिनि, पर असां उन्हनि खे चवंदासीं त थोरो पाण बि सम्झनि था, उनखे सम्झी करे आम जेको ग़रीब माण्हू आहे उन सां रीस न कनि, अॻु में उन वटि पहुचायूं। असां मां इहो चवंदोमांसि त उन सां रीस न कनि, पाण वटि सामान न रखनि, मिसकिन माण्हूअ ताईं, ज़रूरतमंद ताईं पुॼाइनि। ठीकु आहे सर, वॾी महिरबानी आहे। ॿी जेके मुतासिरीन आहिनि उन्हनि खे छा पैगाम ॾींदो त उहे डायरेक्ट कंहिंसां राब्तो कनि, छा कीअं पंहिंजे हक़ जी हासिल करण जे लाइ छा कनि उहे? उहो त मां साईं सभिनी वटि पंहिंजे तक में हलां थो डेली, ऐं उन कमेटी वटि चेयरमैन UC चेयरमैन वटि, ऐं उहा तपेदार आहे, मुख़्तियार कार आहे, SDM आहे, मां आहियां, असां सभु वेठा आहियूं। जंहिंसां बि राब्तो कनि, मां वटि डेली सवे माण्हू ईंदा आहिनि, तव्हां सुबुह जो अचो ॻोठ मां, हाणे उन्हनि खां 7 बजे खां उन्हनि सां वेठो,
जंहिंखे जेका शइ करणी उहा करे आयो आहियां। लीगल प्रोसेस माना उहे कीअं हा राब्तो कनि साईं, मुख़्तियारकार वटि अचनि, SDM वटि अचनि, हुन फॉर्म जेको आहे उहो मुख़्तियारकार खां वठनि, उन खां वठी फिल करे वरी उनखे उनखे ॾियनि, पाण वटि उनजी फ़ोटो कापी रखनि। हा फ़ोन नंबर ते ईंदो हर शइ। जेके तपेदार या मुख़्तलिफ़ जेके नोटेबल माण्हू ॻोठनि में फॉर्म भरनि था उन्हनि खे अवां अख़्तियार ॾिना जो पंहिंजे तौर ते भरनि था? साईं न, मां चवां थो त उन में न फासनि माण्हू, सिधो सौ जेको आहे सो वञी हुते पाण ॾेई अचनि त उहो बहितर आहे। एसी साहब? हा एसी सां मुख़्तियारकार ऑफिस में। हा ठीकु आहे, वॾी महिरबानी तव्हांजी।